بسم الله الرحمن الرحيم الرحمن علم القرآن خلق الإنسان علمه البيان الشمس والقمر بحسبان والنجم والشجر يسجدان والسماء رفعها ووضع الميزان ألا تطغوا في الميزان والسماء رفعها ووضع الميزان ألا تطغوا في الميزان وأقيموا الوزن بالقسط ولا تخسروا الميزان والأرض وضعها للأنام فيها فاكهة والنخل ذات الأكمام والحب ذو العصف والريحان فبأي آلاء ربكما تكذبان صدق الله العظيم سبحان اللہ سبحان اللہ شروع اللہ کے نام سان جو نہایت مہرबान رحم کرن وارو ہے ناظرین سندھ ٹی وی پارا سدھیری ہلندڑ ہی پروگرام سلام رمضان میں ماں باغ پیرزادہ تواں کے بھلی کار کیاں پئی ناظرین ہر روز افطار ٹرانسمیشن میں تواں سان ملاقات تھیندی آسان جی جو اج جمعۃ الوداع ہے رمضان جو آخری جمعو جو بہترین تواں روزہ جے ہلن تھا پیا امید ہے تو ٹھیک ہلندا ہوندا تواں جی طبیعت بھی ٹھیک ہوندی زبردست تواں جی اساں سان جو رشتو ہے یہ ائیں قائم رہندو انشاء اللہ تعالیٰ کچھ ڈींहं ونی بچائن رمضان جی خبر ہی کون تھی پوے پئی جلدی عید جا ॾिहाड़ा वेझो अचण वारा आहिनि ईद अचण वारी आहे हे जेके असांजूं महफ़िलूं रौनकूं आहिनि इन्हनि ज़िक्र भरियूं महफ़िलूं जेके आहिनि इन्हनि खे असां मिस कंदासीं इंशा अल्लाह ताला दुआ आहे त नेक्स्ट रमज़ान बि असांजे नसीब में हूंदो त वरी तव्हां सां गॾु ईअं ई इन्हनि महफ़िलनि रौनकुनि सां गॾो वरी मुलाक़ात थींदी पर ही जेके ख़ूबसूरत मां महफ़िल जी ॻाल्हि थी कयां पई त इहा महफ़िल जेका आहे इन महफ़िल खे तव्हां ताईं पहुचाइण में ताउन हूंदो आहे कर्शे जामे शीरीअ जो असांजो हीउ जेको सलाम रमज़ान जो प्रोग्राम आहे सो कर्शे जामे शीरीअ जे पारां ताउन हूंदो आहे बहितरीनु इन्हनि जो शरबत आहे 100% ख़ालस अर्कन सां गुलाब ऐं संदल जे अर्कनि सां तयारु कयल शरबत आहे जेको हर अफ़्तारी ऐं सहरीअ जी ज़ीनत बणिजंदो आहे
हर उमिरि जो ॿार हिनखे इंजॉय कंदो आहे ऐं हर सीज़न हर मौसम में इहो हिनखे माण्हू रिफ्रेशिंग ड्रिंक तौरु इस्तेमालु कंदा आहिनि ऐं इंजॉय कंदा आहिनि। नाज़रीन, इहे जेके मां सम्झंदी आहियां त असांजो ख़ूबसूरत स्पॉन्सर्स जेके आहिनि जंहिं तरीक़े सां स्पॉन्सर कनि था ऐं उन्हनि जो सभ खां वॾो जेको हथु हूंदो आहे त असांजी हिन कोशिशुनि खे काविशुनि ते तव्हां ताईं पहुचाइनि। छो त तव्हांजी जेका असां सां इंटरेक्शन थींदी आहे सा फीडबैक जे थ्रू थींदी आहे ऐं तव्हांजा फीडबैक तव्हां ॾींदा आहियो, तव्हांजो प्यारु मिलंदो आहे, तव्हांजूं मोहबतूं मिलंदियूं आहिनि त असांजी दिलि अञा वॾी थी वेंदी आहे ऐं अञा नई एनर्जीअ सां गॾु तव्हां ताईं असां जेको आहे पहुचंदा आहियूं। पर हींअर मुंहिंजूं भेनरूं जेके मूंखे ॾिसंदियूं आहिनि उन्हनि खे ख़बर आहे त हाणे असांजो किचन जो सेगमेंट हूंदो आहे। असां स्टार्ट में किचन में वेंदा आहियूं। किचन में बहितरीनु असांजा शेफ़ आहिनि जेके ज़बरदस्त रेसिपीज़ ॿुधाईंदा आहिनि। छो त उहे रेसिपी झटपट तयारु थियण वारियूं हूंदियूं आहिनि ऐं इफ़्तार ट्रांसमिशन में जेके मुंहिंजूं भेनरूं ॾिसनि थियूं उन्हनि खे अॼु जी फ़ौरन इफ़्तारीअ में बि अगरि उहे चाहिनि त उहे उनखे पचाए सघनि थियूं, ट्राए करे सघनि थियूं। वेंदासीं शेफ़ फैसल ॾे। शेफ़ फैसल खां पुछूं था त अॼु असांखे छा था ज़बरदस्त कहिड़ी रेसिपी ॿुधाइनि। अस्सलाम वालेकुम शेफ़। अस्सलाम वालेकुम। कहिड़ा हाल आहिनि तव्हां? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु। तव्हां ॿुधायो? ठीकु ठाक बिल्कुलु। जुमतुल विदा आहे। सभ खां पहिरियों त तव्हांखे इहो अॼु जो रोज़ो मुबारक हुजे। अॼु जो ॾींहुं आहे हिनजी ख़ासि हिकिड़ो मक़ाम आहे ऐं उमेदु आहे त इहे रोज़ा इहे दुआऊं इहे जेके असांजूं नेक नियतूं आहिनि से क़बूल वञनि। रेसिपी कहिड़ी अथव सुठी तव्हां? हिननि जी अॼु रेसिपी करशी जामे शीरी जी आहे। वाटरमेलन कूलर यानी हिंदाणो जेको हूंदो आहे न हुनजो शेक वांगुरु हिकु ड्रिंक ठहंदी आहे त हिन में असां ॻाढ़ो शरबत इस्तेमालु कंदासीं ऐं हिंदाणो अॼुकल्ह अची वियो आहे ॻाढ़ो हिते बिल्कुलु। त हिते असां तक़रीबन 3 कप जेतिरो खणंदासीं, 2 खां 3 कप खणंदासीं। हिन जा ॿिज कढी वठिजो ऐं हिन खे जूसर ब्लेंडर में तव्हां विझी छॾंदो। हिन जे बाद तव्हां छा कंदो, हिन में विझंदो लेमन जूस। लेमन जूस असां केतिरो विझंदासीं, हिन में 3 टेबल स्पून लेमन जो जूस वेंदो, 3 खाइण जा चमचा लेमन जूस वेंदो, पुदीने जा पत्ता तक़रीबन 6 खां 7 वेंदा ऐं गरम मसाला चाट मसालो अधु चांहि जो चमचो ऐं कारो लूणु अधु चांहि जो चमचो। हे ॿई शयूं विझण खां पोइ हिनखे चङी तरह सां कंदासीं ब्लेंड। पाणी ऐं कोई हिन में अहिड़ी शइ न आहे मिलाइणी, छाकाणि त जो पंहिंजो ई शेक ठहंदो। हिनखे थोरो थोरो सेट करे ऐं हिनखे बसि अंदरि ई ब्लेंड थींदो वेंदो। हिनखे पोइ छाणे बि पी सघो था ऐं डायरेक्ट बि हिनखे पी सघो था। ये बिल्कुलु फ़ौरन क्विक रेसिपी आहे। इनखे तव्हां बर्फ़ बि विझी हिन में क्यूब्स बि विझी हिनखे सर्व करे सघो था। त हे असांजो बिल्कुलु फ़ौरन तयारु थियण वारी ड्रिंक आहे जामे शीरी जी। ऐं हिन में असां विझंदासीं जामे शीरी जा 2 टेबल स्पून। खंडु मां हिन में ऐड कोन कई आहे छाकाणि त हिनखे बैलेंस करण लाइ असां हिन में जामे शीरी ऐड कंदासीं 2 टेबल स्पून। त ही 2 खाइण जा चमचा हिते असां जामे शीरियुनि में ऐड कंदासीं। ठीकु ठीकु। ज़बरदस्त बहितरीनु डिश आहे जेका जामे शीरीअ में करशी जी जामे शीरी में शेफ़ असांखे ॿुधाए पिया। बिल्कुलु बसि हिन ड्रिंक खे हिन में मिलाईंदासीं चङी तरह जामे शीरी खे ऐं हीअ असांजी वाटरमेलन कूलर तयारु थी वियो। ठीकु आहे। ऐं हिन जे बाद जेको आहे असां वटि आहे तलो बनास्पति। हुनमें पकोड़ा ठाहियां पियो बिल्कुलु सिंपल ईज़ी वे में। तलो बनास्पति विटामिन ए ऐं डी का भरपूर है, लो कोलेस्ट्रॉल आहे, ओमेगा 3 मौजूदु आहे ऐं तमामु बहितरीनु पैकिंग में दस्तियाबु आहे। हिन में असां पकोड़ा ठाहियूं पिया। 2 खां 3 कप तव्हां बेसण खणंदो, हुन में 1 गंढ बसर जी विझंदो, थोरा सावा धाणा विझंदो, 1-2 सावा मिर्च विझंदो, 1 चांहि जो चमचो साबित धाणा, 1 खाइण जो चमचो कुटियल ॻाढ़ा मिर्च विझिजो, 2 चांहि जो चमचो थोरो हैड ऐं लूणु विझी ऐं थोरी मिठी सोडा विझंदो। हिनखे ब्लेंड कंदो चङी तरह घाटो ब्लेंड करे पोइ तलो कुकिंग ऑयल हिते गरम थिए पियो, हिन जा पकोड़ा असां ठाहींदासीं। ज़बरदस्त बहितरीनु। हाणे पकोड़नि खां सवाइ त इफ़्तारी अणपूरी आहे। हर इफ़्तारीअ में पकोड़ा लाज़मी हूंदा आहिनि ऐं असां वटि जेके शेफ़ हिन वक़्त ताईं अलॻि अलॻि रेसिपीज़ अलॻि अलॻि क़िस्मनि जा पकोड़ा तयारु करणु सेखारिया आहिनि से सभु ज़बरदस्त आहिनि। ऐं जेके असांजा ॾिसंदड़ आहिनि उन्हनि खे बि ख़बर आहे त जेके तलो में रेसिपीज़ असांजूं हूंदियूं आहिनि ज़बरदस्त क़िस्म जूं फ्राइड आइटम्स जेके असांजा शेफ़ असांखे हर रोज़ु ॿुधाईंदा आहिनि उहे ट्राए बि कंदा आहिनि शेफ़ ऐं असांखे फीडबैक बि मिलंदो आहे। असांजा ॾिसंदड़ असांजूं रेसिपीज़ ॾाढो इंजॉय कंदा आहिनि। बसि मां हिननि खे हाणे फ्राई कंदमि। हे तयारु थी विया आहिनि। मिक्सचर सॼो ठाही 15 मिनट रखिजो ऐं ऑयल गरम करे मीडियम फ्लेम ते हिनखे फ्राई करे वठंदासीं। ओके ज़बरदस्त बहितरीनु। जेसिताईं पकोड़ा तयारु थियनि था पिया हींअर मां चाहींदसि त जेको आहे नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधियो ऐं मां गुज़ारिश कंदसि असां सां बहितरीनु नातफ़ा मौजूदु आहिनि त उहे असांखे नात ॿुधाइनि। जी बिस्मिल्लाह। कंहिंखे कंहिंजो
कंहिंखे आ कंहिंजो आसरो असांखे मदीने जा साईं तुंहिंजो आसरो कंहिंखे कंहिंजो कंहिंजो आसरो असांखे मदीने जा साईं तुंहिंजो आसरो पहिरीं तो सां प्यार जो नातो पुराणो असां तुंहिंजो राज तूं राजन जो राणो पहिरीं तो सां प्यार जो नातो पुराणो असां तुंहिंजो राज तूं राजन जो राणो वाह ॾिठासीं खिलंदे ॾिठासीं जंहिंखे तुंहिंजो आसरो असांखे मदीने जा साईं तुंहिंजो आसरो हो तोखां सिवाय न कंहिंखे सलाम कंदा आहियूं जेको बि पुछंदो आहे तंहिंखे हीअं चवंदा आहियूं तव्हां खां सिवाय न कंहिंखे सलाम कंदा आहियूं जेको बि पुछंदो आहे तंहिंखे हीअं चवंदा आहियूं नबी असांजो असां नबीअ जा नबी असांजो असां नबीअ जा असांखे जंहिंजो आसरो असांखे मदीने जा साईं तुंहिंजो आसरो कंहिंखे कंहिंजो आसरो असांखे मदीने जा साईं तुंहिंजो आसरो सुभान अल्लाह बहितरीन नात हुई ऐं बहितरीन असांजो जेको आहे रेसिपी तयारु थी रहियूं आहिनि जी शेफ किथे पहुती असांजी रेसिपी तयारु आहे बिल्कुलु ज़बरदस्त अच्छा जॾहिं बि इन क़िस्म जो असां रेसिपीज़ सिखंदा आहियूं असांजा शेफ असांखे ॿुधाईंदा आहिनि पकोड़ा जेके आहिनि उहे बि तव्हां खाई वेंदा इफ़्तारी कंदा इफ़्तारी खां पोइ वरी ज़बरदस्त असांखे हिकिड़ी बाड़ थींदी आहे तास थींदी आहे त चांहि जी ऐं चांहि खां जेके टी लवर्स आहिनि न उन्हनि खे इंतज़ारु हूंदो आहे त जल्दी जल्दी इफ़्तारी थी वञे त पोइ असां चांहि पियूं ऐं चांहि जे लाइ सभ खां बहितरीन जेको मां सम्झंदी आहियां त चांहि हूंदी आहे चपाल मेज़बान जी चांहि उहा तव्हां जॾहिं बि इंजॉय कंदा जॾहिं बि उन शइ खे ट्राए कंदा आहियो त ज़ाहिर मज़ो अची वेंदो आहे ऐं उन सां पोइ वरी ज़बरदस्त असांजूं जेके ड्रिंक्स आहिनि डेकोरेट थियनि पियूं ऐं प्रेज़ेंटेशन जेका आहे तमामु ज़रूरी आहे तव्हां को बि खाधो ठाहियो कंहिं बि क़िस्म जी तव्हांजी जेका रेसिपी हुजे उहा टेस्ट हूंदी ज़बरदस्त उहा चाहे जेॾी बि सुठी हुजे टेस्ट में पर ॾिसण में अगरि उन में सुठा लुक्स उहा न हूंदा उहा डेकोरेट सुठी न थियल हूंदी उनजी प्रेज़ेंटेशन सुठी न हूंदी त जेके बि माण्हू हूंदा उहे अॻ में उहा शइ न आहिनि खणंदा अॻ में माण्हू उहा खाइणु शुरू कंदो आहे स्टार्ट उन शइ खे जेका ॾिसण में ख़ूबसूरत थी लॻे त ख़ूबसूरती तमामु ज़रूरी आहे त तव्हां पंहिंजे डिशेस खे डेकोरेट कयो जी शेफ रेसिपीज़ तयारु आहिनि हाँ जी बिल्कुलु तयारु थी वियूं आहिनि ऐं मां इनखे डिश आउट करे छॾियो आहे कंहिं बि चटणी सां गॾु कंहिं बि सॉस सां गॾु तव्हां इनखे खाई सघो था बहितरीनु ऐं ईज़ी वे में पकोड़ा ठाहिणु सेखारे छॾिया तव्हांखे ज़बरदस्त बहितरीन ॾाढी ज़बरदस्त ऐं डिलीशियस रेसिपी आहे जेका असां वटि तयारु थी चुकी आहे ऐं नाज़रीन जॾहिं असांखे फीडबैक ॾींदा आहिनि त पोइ ख़बर पवंदी आहे त इहा खाइण में ऐं ठाहिण में बि ॾाढी सुठी आहे नंढियूं नंढियूं जेके डिटेल्स हूंदियूं आहिनि अगरि तव्हां ॾिसण वारा उनखे नोट कंदा ऐं पोइ एज़ इट इज़ उहो ई पचाईंदा जीअं असांजा शेफ था असांखे ॿुधाइनि त ज़रूरु तव्हांजी रेसिपी सुठी हलंदी हींअर मां मुंहिंजे ख़्याल में पंहिंजे डायरेक्टर खां पुछां त अगरि नात जो टाइम आहे त ओके ठीकु आहे थैंक यू सो मच फैसल थैंक यू तव्हांजूं ज़बरदस्त रेसिपीज़ हुयूं ऐं हींअर हिकिड़ी ॿी नात आहे नात रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॿुधूं था जी बिस्मिल्लाह झोली
आहे खाली झोली भर या रसूल अल्लाह झोली मुंहिंजी आहे खाली झोली भर या रसूल अल्लाह नहे ताकत मुँह में माली सिगोबर या रसूल अल्लाह झोली मुंहिंजी आहे खाली झोली भर या रसूल अल्लाह तो चमक तुझसे पाते हैं सब पाने वाले 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 मेरा दिल भी चमका दे चमकाने वाले मेरा दिल भी चमका दे चमकाने वाले बरसता नहीं देख कर अब्रे रहमत बरसता नहीं देख कर अब्रे रहमत बदों पर भी बरसा दे बरसाने वाले बदों पर भी बरसा दे बरसाने वाले चमक तुझसे पाते हैं सब पाने वाले मेरा दिल भी चमका दे चमकाने वाले मदीने के खित्ते खुदा तुझको रखे मदीने के खित्ते खुदा तुझको रखे गरीबों फकीरों के ठहराने वाले गरीबों फकीरों के ठहराने वाले चमक तुझसे पाते हैं सब पाने वाले मेरा दिल भी चमका दे चमकाने वाले तू जिंदा है वल्ला तू जिंदा है वल्ला तू जिंदा है वल्ला तू जिंदा है वल्ला मेरी चश्मे आलम से छुप जाने वाले मेरी चश्मे आलम से छुप जाने वाले चमक तुझसे पाते हैं सब पाने वाले सुभान अल्लाह नाज़रीन साई वठूं था साई खां पोइ वरी हाज़िर थियूं था ॾिसंदा रहो सलाम रमज़ान भलीकार नाज़रीन सलाम रमज़ान में भलीकार ऐं बहितरीनु असांजे जेको आहे प्रोग्राम जी शुरूआति थींदी आहे रेसिपी सां ख़ूबसूरत रेसिपीज़ असांजे शेफ़ असांखे ॿुधाईंदा आहिनि ऐं हाणे असांजे महिमाननि बि जॉइन करे वरितो आहे महिमाननि खे मां इंट्रोड्यूस कराईंदी हलां ज़ाकिरा आहे असां सां गॾु मौजूदु सैयदा अफ़ीफ़ा ज़हरा ज़ैदी उन्हनि खे वेलकम कयूं था अस्सलाम वालेकुम ज़ाकिरा साहिबा वेलकम करते हैं आपको और उन सां गॾोगॾु असांखे बहितरीनु नात ख़्वां आहिनि उन्हनि जेको आहे सो जॉइन कयो आहे नुसरत रईस आहे असां सां गॾु अस्सलाम वालेकुम नुसरत उन्हनि सां गॾु उन जूं भेनरूं बि आहिनि ऐं सना ख़ान असां सां गॾु मौजूदु आहे अस्सलाम वालेकुम सना अच्छा जीअं असांजे प्रोग्राम में महिमान ईंदा आहिनि त ज़ाहिर आहे असां जी अञा सुठी ॻाल्हि ॿोल थींदी आहे जॾहिं असां अहिड़नि जीअं अॼु असांजे शो में ज़ाकिरा साहिबु आयल आहे काफ़ी उलमा कराम ईंदा आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल थींदी आहे त हिन जो मक़सदु सिर्फ़ु इहो आहे त इस्लाह थी सघे सुठे तरीक़े सां हिदायत असांखे मिली सघे कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जिन में थी थो सघे असांखे के उन जा कॉन्सेप्ट क्लियर न हुजनि त उहे क्लियर थी वञनि ऐं अॼु जो जेको ख़ासि असांजो
ॾींहुं बि आहे, जुमतुल विदा जो ॾींहुं आहे, बहितरीन ख़ासि रोज़ो आहे ऐं इन खां पोइ ज़ाहिरा रमज़ान पंहिंजी पुॼाणी ते पुॻो आहे, महीनो ख़तमु थी वेंदो। त हे इन ॾींहं जी छा फज़ीलत आहे इन हवाले सां अॻिते ॻाल्हाईंदासीं, पर पहिरियां मां गुज़ारिश कंदसि नुसरत रईस खे त उहा हिकिड़ी नात रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे ॿुधाए, त उन खां पोइ असां गुफ़्तगू जो आगाज़ कंदासीं असांजे महिमाननि सां। जी बिस्मिल्लाह। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला सय्यिदिना अलैहि व सय्यदतिना फातिमा व सय्यदतिना ज़ैनब व सय्यदिना हसन व सय्यदिना हुसैन व अला आलिहि व सहबिहि व बारिक व सल्लिम व बारिक व सल्लिम। और प्यारे नबी की ज़ात पर रब का दुरूद है, प्यारे नबी की ज़ात पर रब का दुरूद है। सरकार दो जहान पर, हाँ सरकार दो जहान पर सबका दुरूद है। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदिना व मौलाना मुहम्मद व अला सय्यदिना अलैहि व सय्यदतिना फातिमा व सय्यदतिना ज़ैनब व सय्यदिना हसन व सय्यदिना हुसैन व अला आलिहि व सहबिहि व बारिक व सल्लिम व बारिक व सल्लिम। और पढ़िए अगर दुरूद तो मिलता सवाब है, पढ़ते अगर दुरूद तो मिलता सवाब है। भेजे अगर सलाम तो, हाँ भेजे अगर सलाम तो आता जवाब है। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदिना व मौलाना मुहम्मद व अला सय्यदिना अलैहि व सय्यदतिना फातिमा व सय्यदतिना ज़ैनब व सय्यदिना हसन व सय्यदिना हुसैन व अला आलिहि व सहबिहि व बारिक व सल्लिम व बारिक व सल्लिम। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। नाज़रीन, बहितरीन नात हुई जेका नुसरत रईस ॿुधाई असांखे। ऐं हींअर असां पंहिंजी ज़ाकरा जी तरफ़ वेंदासीं, गुफ्तगू जो आगाज़ कयूं था। सबसे पहले तो आपको वेलकम करते हैं कि आप आई हैं, हमारे शो में दोबारा आई हैं। और बहुत आपसे हमने लास्ट टाइम भी जब बात की थी तो बहुत अच्छी और अच्छे तरीके से आपने हमें बताई थी चीज़ें। काफ़ी वजाहत के हवाले से जो है ना, इस चीज़ की कमी होती है कि हमें काफ़ी चीज़ें कॉन्सेप्ट इतने क्लियर नहीं होते अपने दीन के हवाले से, इस्लाम के हवाले से। और जैसा कि आज आपको पता है कि जुम्मतुल विदा है, तो हर दिनों में अमूमन नॉर्मली पूरे साल में भी जुम्मे की एक अलग ही फजीलत है, लेकिन फिर उन जुम्मों में भी जुम्मतुल विदा का एक ख़ास मकाम है जो रमज़ान के महीने में हमें नसीब होता है। इसका क्या फजीलत है, क्या मकाम है, मैं चाहूँगी इस पर आप ज़रा रोशनी डालें। सबसे पहले तो मैं आपकी शुक्रगुज़ार हूँ कि आपने फिर मुझे बुलाया है, और आपकी टीम का कि उन्होंने इस काबिल समझा कि दोबारा मुझे बुलाया है। थैंक यू सो मच। और बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन सय्यदना व नबियना व हबीब क़ुलूबना व तबीब नफूसना व शफ़ी ज़ुनूबना मौलाना अबुल क़ासिम मुहम्मद, अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आलि मुहम्मद। इब्तिदाई कलाम सबसे पहले उस रब्बुल इज़्ज़त के नाम से
جو سمیع و بصیر ہے. ایسا سمیع ہے کہ آنکھیں نہیں رکھتا مگر دیکھتا ہے, اور ایسا بصیر ہے کہ کان نہیں رکھتا مگر سنتا ہے. وہی پروردگار عالم کہ جو ہمیں گناہ پہ گناہ ہم کرتے چلے جاتے ہیں, پھر بھی ہمیں عطا پہ عطا کرتے چلا جاتا ہے. اور بعد از حمد و ثنا ہمارا تمام تر درود و سلام ان ذوات مقدسات کے لیے کہ جو وجہ تخلیق کائنات ہیں, وہ ذوات مقدسات کے جن کا ذکر انہوں نے بھی کیا کہ وہ ذوات مقدسات ایسی ذوات مقدسات ہیں کہ جن کے لیے ہم جتنا درود پڑھیں اتنا کم ہے. کہ جس کے لیے حدیث میں بیان ہوا کہ آج جمعۃ الوداع کے دن رسول خدا نے خود فرمایا ہے کہ آج کے دن جمعۃ الوداع کے دن میرے اوپر درود اگر جب بھیجا جاتا ہے تو ہمارے سامنے براہ راست وہ درود پیش کیا جاتا ہے. سبحان اللہ, سبحان اللہ. اور جمعۃ الوداع کی فضیلت اور بھی ہے کہ دیکھیے یوں تو تمام جمعے جو ہے نا, مطلب جمعہ کا دن ہی اتنا خوبصورت ہے کہ جس کی شان میں پروردگار عالم نے پوری سورہ نازل کر دی, سورہ جمعہ. آپ سب واقف ہیں قرآن سے. سورہ جمعہ ہے قرآن کی 62 سورت ہے, اور اس کی آیت نمبر 9 میں پروردگار عالم ارشاد فرما رہا ہے کہ یوم اذن, یعنی پروردگار عالم کہہ رہا ہے کہ دیکھیے اے ایھا الناس, جمعے کے دن جب تم اذان کی نماز کے لیے اذان کی آواز سنو, اسی وقت اپنے خرید و فروخت کا کام چھوڑ دو. کیوں کہہ رہا ہے؟ اسی لیے کیونکہ وہ خود برکت ڈالنے والا ہے. بے شک, بے شک. جمعے کی دن کی فضیلت یہی ہے کہ جب ہم نماز کے لیے دوڑتے ہیں تو پروردگار ہمارے روزگار میں برکت دے دیتا ہے. اور تمام جمعے میں جمعۃ الوداع اس لیے فضیلت رکھتا ہے کیونکہ جمعۃ الوداع رمضان کا آخری جمعہ ہے. اب اس کی فضیلت وہی محسوس کر سکتا ہے کہ جو لگاتار روزے رکھ رہا ہو, اس کو دل میں محسوس ہو رہا ہو جیسے کہ ہم سے ایک جو ہے نا کہیں گے نا خزانہ ہم سے جو ہے نا رخصت ہو رہا ہے. جمعۃ الوداع کے دن کہتے ہیں کہ اتنی برکتیں اور رحمتیں نازل ہوتی ہیں کہ ہم سمیٹنا چاہیں تب بھی سمیٹ نہیں سکتے, کیونکہ وہ رب العزت کی ذات ہی ایسی ہے کہ وہ ہمیں عطا پہ عطا کرتا چلے جاتے ہیں جس کو ہم سمیٹ نہیں سکتے. بے شک, بے شک. اور ہم ہیں کہ خطا پہ خطا کرتے چلے جاتے ہیں. ایسے ہم لوگ خطاؤں کے پتلے ہیں کہ ہم اس چیز کی فضیلت کو جان نہیں پاتے. بیان کر سکوں بس 2 جملوں میں کہ کہتے ہیں کہ 700 سالوں کی بھی اگر نمازیں آپ کی قضا ہے نا, اور جمعۃ الوداع کو آپ صرف 4 رکعت نماز اس نیت سے کہ قضاء عمری کی نیت سے ادا کر لیں. اس کا کچھ طریقہ کار ہیں, ابھی وقت نہیں ہے اس لیے بیان نہیں کر سکتی. 4 رکعت نماز ہے, اس نیت سے قضاء عمری کی نیت سے ادا کر لیں تو آپ کی 700 سال کی نماز قضاء عمری بھی ادا ہو سکتی ہے. سبحان اللہ, سبحان اللہ. بہت زبردست, کیا فضیلت ہے. ناظرین ہیر وقت تھے آتا نعت رسول مقبول صلی اللہ علیہ وسلم بدھو. ماں گزارش کرنا ثنا خان کے پلیز مائک مجھے پاس کر لیں. تھینک یو سو مچ. نعت ॿुधूं था छो त महफ़िलूं आहिनि ज़िक्र जो, ज़िक्र थींदो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो, त उन जी शान में नात जेका आहे उहा ज़रूरु असांखे पेश कंदी सना ख़ान जी. सल्लल्लाहु अलैहि वसल्लम. काश मैं दौरे पैगंबर में उठाया जाता, काश मैं दौरे पैगंबर में उठाया जाता, बाखुदा कदमों में सरकार के पाया जाता, बाखुदा कदमों में सरकार के पाया जाता, साथ सरकार के ग़ज़वात में शामिल होता, साथ सरकार के ग़ज़वात में शामिल होता, और उनकी नुसरत में लहू मेरा बहाया जाता, और उनकी नुसरत में लहू मेरा बहाया जाता, खाक हो जाता मैं सरकार के कदमों के तले,
خاک کو خاک مدینہ میں ملایا جاتا، خاک کو خاک مدینہ میں ملایا جاتا، کاش میں دور پیغمبر میں اٹھایا جاتا، باخدا قدموں میں سرکار کے پایا جاتا۔ سبحان اللہ، سبحان اللہ، سبحان اللہ۔ ناظرین سائی وٹھوں تا سائی کا پوری حاضر تھے ہوتا۔ بھلیکار ناظرین، سلام رمضان میں بھلیکار ऐं बहितरीन तव्हां सां कचहरी हली रही आहे। ख़ूबसूरत असांजी अॼु जी महफ़िल आहे। ख़ैर सां जुमतुल विदा जो रोज़ो उमेद आहे तव्हां रखियो हूंदो ऐं क़बूल वेंदा रोज़ा। अॼु जे ॾींहं जी जेका ख़ासि फ़ज़ीलत आहे उन जे हवाले सां ज़ाहिर क़ुरान में बि ज़िक्र आहे, हदीसुनि में बि ज़िक्र आहे, ऐं असां सां जेका ज़ाकिरा साहिबा वेठी आहे उन बि काफ़ी ख़ूबसूरत तरीक़े सां उनखे बयानु कयो। त अॼु जे ॾींहं ते ख़ासि तौर ते जेको सवाबु आहे, जेको फ़ज़ीलत आहे सा बेमिसाल आहे। इन ते जेके थी सघे, जेॾो थी सघे त असां दुआऊं घुरूं, नमाज़ूं पढ़ूं ऐं जेको आहे शुक्र अदा कयूं ऐं माफ़ियूं घुरूं जेके पंहिंजा गुनाह थी चुका आहिनि उन्हनि जे लाइ। ऐं ज़ाकिरा साहिबा असां सां गॾु मौजूद आहे। ज़ाकिरा साहिबा, आपसे मैं पूछना चाहूँगी कि जैसे आपने बताया कि आज के दिन की फ़जीलत, जुम्मतुल विदा की फ़जीलत जो है, तो कौन से ऐसे हमें अमाल हैं जो हम कोशिश करें कि आज के दिन हमसे सरजद ना हो, या इबादतों में भी काफ़ी ऐसी इबादतें हैं, काफ़ी ऐसी चीज़ें हैं जो अलग से उनके करने के कुछ तरीके, कुछ उनके आदाब हैं, तो क्या आप जो है इस हवाले से कहना चाहेंगे? आप प्लीज़ इस माइक में बोलें क्योंकि आपके माइक का शायद कुछ टेक्निकल इशू आ गया है। जी, जवाब दें प्लीज़। देखिए, वैसे तो मैं अर्ज़ कर चुकी हूँ कि 4 रकात नमाज होती है आज की, वो अगर पढ़ें तो क़ज़ा उम्री की नियत से पढ़ें तो आपकी 700 साल की नमाज भी आपकी क़ज़ा उम्री के नियत से। अच्छा ठीक है, आपका माइक, सॉरी मैं माजरत चाहूँगी, ये माइक आप रख दें, आपकी लगी हुई है। ठीक है। अच्छा, तो आपने ये कहा कि सबसे पहले आपने कहा कि कौन से ऐसी काम हैं जो अमाल हैं जो हमें नहीं करने चाहिए। जी। तो सबसे पहले तो यही है कि हमें जो है सबसे छोटा सा गुनाह जो हमें जो गुनाह लगता ही नहीं, झूठ बोलना या किसी का मजाक उड़ाना। किसी का मजाक उड़ाना तो हमें ऐसा लगता है कि कोई गुनाह ही नहीं है, लेकिन सबसे बड़ा गुनाह वो ही है। क्यों? क्योंकि हमें नहीं मालूम कि कब उस मजाक से सामने वाले की दिल आज़ारी हो जाती है। बिल्कुल बेशक। तो हमें चाहिए कि आज के दिन इस दिन का इस्तिफादा हासिल करते हुए हम वो गुनाह जिनको हम गुनाह नहीं समझते उन गुनाहों से बचें, गुनाहों से बचें। जैसे कि मजाक उड़ाना, मजाक इस सूरत में उड़ाना कि जो दिल आज़ारी कर जाए, और अक्सर इंजॉय किया जाता है। और जब हम बैठते हैं तो अनफॉर्चुनेटली इस चीज़ की प्रैक्टिस इतनी ज़्यादा होती है कि जितना ज़्यादा किसी का आपने मजाक उड़ाया, मतलब उतनी ज़्यादा कोई आपने तीर मार लिया है। आजकल तो इस चीज़ का ये कॉन्सेप्ट है कि सब ये समझते हैं कि शायद हम मजाक उड़ा रहे हैं तो हमें ज़्यादा कोई जो है ना फनी बंदा समझ रहा है, हम जो है महफिल की जान है। ऐसा नहीं है। अगर कोई गिरकर संभल रहा है तो आप बजाय उसके ऊपर हंसने के आप जाकर उसको संभालें, बिस्मिल्लाह कहकर उसको उठाएं। अच्छा, और आपने कुछ अच्छे अमाल का कहा कि आज क्या करने चाहिए, तो देखिए सबसे पहले तो 2 रकात शुक्राने की नमाज ज़रूर अदा करनी चाहिए। उसकी वजह क्या है कि शुक्राने की नमाज क्यों? क्योंकि परवरदिगार आलम चाहता तो हमें इस रमज़ान मुबारक से पहले अपने पास बुला लेता, लेकिन उसने हमें तौफीक दी है कि हम एक बार फिर इस अशरे में दाखिल हुए हैं और इस जुम्मतुल विदा के फजीलत का हम इस्तिफादा हासिल कर सकते हैं, हमारे नसीब में लिख दिया गया है। तो हमें चाहिए कि आज के दिन 2 रकात शुक्राने की नमाज अदा करें कि परवरदिगार आलम तेरा शुक्र है कि तूने हमें थैंक यू सो मच। जज़ाकल्लाह, बहुत बेहतरीन आपने जो है बताया, ये बहुत ज़बरदस्त आपने इस चीज़ के बयान की है। मैं गुजारिश करूँगी सना खान से कि हमें आपसे गुजारिश करूँगी मैं, माइक असल में हुनर वट हुई, तव्हां प्लीज़ नात रसूल मकबूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बतायो। जी बिस्मिल्लाह। दौलत पे गदा हाज़िर है
پہ گدا سرکار توجہ فرمائے سرکار توجہ فرمائے محتاج نظر ہے حال میرا محتاج نظر ہے حال میرا سرکار توجہ فرمائے سرکار توجہ فرمائے میں کر کے ستم اپنی جان پر قرآن سے جا کا سن کر میں کر کے ستم اپنی جان پر قرآن سے جاؤ کا سن کر آیا ہوں بہت شرمندہ سا آیا ہوں بہت شرمندہ سا سرکار توجہ فرمائے سرکار توجہ فرمائے میں کب آنے کے قابل تھا رحمت نے یہاں تک پہنچایا میں کب آنے کے قابل تھا کہ رحمت نے یہاں تک پہنچایا سرکار پہ تن من جان فدا سرکار پہ تن من جان فدا سرکار توجہ فرمائے سرکار توجہ فرمائے سبحان اللہ سبحان اللہ ناظرین بہترین इहा असांजी महफ़िल आहे जेका जारी और सारी रहंदी पर वक़्तु थियो आहे साईअ जो साई वठूं था साई खां पोइ वरी हाज़िर थियूं था ॾिसंदा रहो सलाम रमज़ान मलिकान नाज़रीन सलाम रमज़ान जी ख़ासि हीअ जेका आहे ट्रांसमिशन आहे असांजी हली रही आहे इफ़्तार ट्रांसमिशन आहे ऐं हिन में जेको बहितरीन महिमान असां सां जॉइन कयो आहे ऐं नात ॿुधाइण जो सिलसिलो बि हली रहियो आहे ख़ूबसूरत ज़िक्र आहे ऐं तारीफ़ आहे जेका नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी असां कंदा आहियूं नात जे ज़रिए ऐं बहितरीन नात खां असां सां गॾु मौजूदु आहिनि ऐं हींअर मां जेको आहे सो गुज़ारिश कंदसि त जेको आहे सना ख़ान खे त हिकिड़ी नात ॿुधाइनि सना जो ॾाढी सुठी यूनिक आवाज़ु आहे ऐं मां चाहींदसि त बहितरीन पंहिंजी नात ॿुधाए असांखे जी थैंक यू मैं लब कोशा नहीं हूँ ना महवे इल्तिजा हूँ मैं लब कोशा नहीं हूँ ना महवे इल्तिजा हूँ मैं महफिले हरम के आदाब जानती हूँ मैं लब कोशा नहीं हूँ कोई तो आँख वाला गुजरेगा इस तरफ से कोई तो आँख वाला गुजरेगा इस तरफ से तैबा के रास्ते में तैबा के रास्ते में मैं मुंतज़िर खड़ी हूँ तैबा के रास्ते में
لب کوشاں نہیں ہوں نہ محو التجا ہوں میں محفل حرم کے آداب جانتی میں لب کوشاں نہیں ہوں جزاک اللہ خیرن کثیرا فی الدنیا والآخرہ ذاکرہ صاحبہ सां गॾु मौजूदु आहे ऐं बहितरीनु अॼु जो जेको ॾींहुं आहे उन हवाले सां मां उन्हनि खे चाहींदसि उन्हनि खां सवाल कयां ऐं जेके भी ज़ाकिरा साहब आप जैसे देख रही हैं कि जिस तरह आपने बताया कि हम जुम्मतुल विदा की जो फजीलत है और हम उस पर जिस तरीके से जिन चीज़ों को अवॉइड कर सकते हैं जितना चाहें कोशिश होगी हमारी कि हम अवॉइड करें लेकिन जैसे गुर्बत की एक अलग हमारे यहाँ सिचुएशन है महंगाई का एक अलग मसला है और जुम्मतुल विदा का दिन है तो आज के दिन कि सदका देने का क्या दर्जा है उसकी क्या फ़जीलत है मैं चाहूँगी आप इस हवाले से बताएं। देखिए आज का दिन इतनी फजीलत वाला है तो और हम जो साहिब इस्तात हैं हम जो है कोशिश करते हैं जुम्मतुल विदा वाला दिन जब गुस्ल जुम्मतुल विदा करें तो उसके बाद नया लिबास पहनें। बिल्कुल तो हमें चाहिए जिस तरह हम अपने लिए जो लिबास हम अपने लिए पहनने के लिए पसंद कर रहे हैं वैसा ही हम अपने गरीबों के लिए पसंद करें। ऐसे गरीब जो अफोर्ड नहीं कर सकते जो साहिब इस्तात नहीं रखते उनके लिए भी हम वही चूज़ करें जो हम खुद पहनना पसंद करते हैं। वो कहते हैं ना कि रसूल खुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमाया कि जो खाओ वो सदका करो जो पहनो उसी को सदका करो। मतलब जो चीज़ तुम डिस्कार्ड कर रहे हो या डिस्कार्ड यानी कि जिसको ज़ाया कर देते हैं ना हम चीज़ को अगर वही सदका करनी है तो फिर क्या फ़ायदा। जिस चीज़ को अपने लिए पसंद कर रहे हैं हमें चाहिए कि रसूल खुदा यहाँ पर लोग ये कहते हैं कि अब ये एक्स्ट्रा चीज़ बच गई है तो इसको सदका दे देते हैं और फिर मतलब उसको प्राउडली देते हैं कि जैसे कि हमने कोई बड़ा कोई बहुत बड़ा कोई काम कर दिया हालांकि वो वैसे ही एक एक्स्ट्रा चीज़ है वो अगर आपने दिया है तो उसमें कोई बड़ी बात तो कोई बड़ी बात नहीं है। असल में सुन्ना की कुरान और सुन्ना के मुताबिक ये है कि जो चीज़ आप अपने लिए पसंद करें वही सदका करें। और जब हम कुर्बानी करते हैं कहते हैं सबसे ज़्यादा जो पसंदीदा चीज़ है उसकी कुर्बानी करनी चाहिए। इसी सदक़े में भी जो चीज़ें अपने लिए पसंद कर रहे हैं वही गरीबों के लिए सदका करें। बहुत अच्छे तरीके से आपने इसको बयान किया है ऐं नाज़रीन इहा ॾाढी वॾी ॻाल्हि कई आहे जेका ज़ाकिरा साहिबा असांखे अॼु ॿुधायो आहे ॾाढी सुठी ॻाल्हि आहे त इन्हनि ॻाल्हियुनि खे असांखे ज़हन में रखणु घुरिजे त इहे जेके नंढियूं नंढियूं शयूं आहिनि असांखे दर्स ॾियनि थियूं त असांखे ज़िंदगी कहिड़े तरीक़े सां गुज़ारणु घुरिजे। ज़िंदगीअ जी हिकिड़ी सिधी राह हुजे हिकिड़ी हिदायत असांखे मिलियल आहे क़ुर पाक असांखे मिलियल आहे असां ख़ुशनसीब आहियूं जो किथे बि तव्हां मुंहिंजो ऐं तव्हांखे सम्झ में का ॻाल्हि न अचे त क़ुर मजीद जहिड़ी किताब असांखे मौजूदु आहे असां चाहियूं त असां उन मां रहनुमाई हासिलु करे था सघूं पर पोइ बि असांजी कोताही आहे गुनाहगार माण्हू आहियूं असां उनखे पूरो नथा करे सघूं पर इंशा अल्लाह ताला अॼु के ॾींहं ते घटि में घटि असां दुआ करे सघूं था त असां में अञा एॾी तौफ़ीक़ अता फरमाए अलाह साईं असां में तौफ़ीक़ असांखे ॾिए त असां इन हिसाब सां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारियूं। नाज़रीन हिकिड़ी ॿी नात आहे जेका मां चाहींदसि त हिबा शमीम साहिबा के सबीका से तो सबीका आप जो है एक नात हमें कौन सी सुना रही हैं अभी। या मुस्तफा अता हो या मुस्तफा अता हो मेरे कर लूं नज़ारा आ करे कर लूं नज़ारा आ करे मैं आपकी गली का कर लूं नज़ारा आ करे और एक बार ही दिखा दो रमज़ान में मदीना एक बार ही दिखा
बेशक बना लो आका मेहमान दो घड़ी का या मुस्तफा खुदारा और मीज़ान पे सब खड़े हैं आमाल तुले रहे हैं मीज़ान पे सब खड़े हैं आमाल तुले रहे हैं रख लो भरम खुदारा रख लो भरम खुदारा अतार कादरी का रख लो भरम खुदारा हम सब ही बेकसों का या मुस्तफा अता हो फिर ज़ैन हाज़िरी का या मुस्तफा अता हो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। नाज़रीन साई वठूं था, साई खां पोइ वरी हाज़िर थियूं था, ॾिसंदा रहो सलाम रमज़ान। भलीकार नाज़रीन, सलाम रमज़ान में भलीकार ऐं बहितरीन असांजो ही प्रोग्राम हुयो अॼु जो हुयो इफ्तार ट्रांसमिशन ऐं हींअर इफ्तार जो टाइम अचे पुॻो आहे, असांजो प्रोग्राम बि पुॼाणी ते अचे पुॻो आहे। नाज़रीन जुमतुल विदा जो ॾींहुं हुयो अॼु। जुमतुल विदा जी हिकिड़ी ख़ासि अलॻि फ़ज़ीलत आहे, अहमियत आहे। आम ॾींहंनि में बि जुमो चवंदा आहिनि त ॾींहंनि जो बादशाह आहे, पर उन्हनि जुमनि में बि जुमतुल विदा जेको रमज़ान जे में आख़िरी जुमो थो अचे पियो, उनजी अलॻि फ़ज़ीलत आहे। सो अॼु जो उहो ॾींहुं आहे, उमेदु आहे त तव्हां सभई रोज़े सां हूंदो, अलाह ताईं तव्हांखे अजर ॾींदो तव्हांजी नेक नियतीअ जो, तव्हांजे रोज़े जो। ऐं जेको आहे हाणे इफ्तार थींदी, इफ्तार में जेको आहे सो असांजी बि मुलाक़ात हूंदी, तव्हांजी बि असांजी बि लाइव इफ्तार थींदी आहे। करशीअ जो दस्तरख़ान हूंदो आहे असांजो कर्श जामे शीरीअ जो, जंहिंमें असां पंहिंजे महिमाननि सां इफ्तारी कंदा आहियूं। ऐं हीअं जेके ख़ूबसूरत असांजो प्रोग्राम हुयो, इहो बि तावन हुयो कर्श जामे शीरीअ। सो बहितरीनु शरबत आहे जेको 100% ख़ालिस अर्कनि सां तयारु कयो वेंदो आहे ऐं गुलाब ऐं संदल जे अर्कनि सां, बिना कंहिं जेको आहे हिन में केमिकल्स जे तव्हांखे इहो शरबत मिलंदो आहे। ॾाढो सुठो आहे, हिन जो को साइड इफेक्ट्स न हूंदो आहे। ऐं इफ्तारनि ऐं सहरियुनि में त सभई हिनखे इंजॉय कंदा आहिनि। ऐं इन्हनि में हिननि जो जेको इलायची फ्लेवर आहे उहो बि तमामु सुठो आहे। जॾहिं तव्हां घणो खाई वेंदा आहियो स्नैक्स वग़ैरह पकोड़ा समोसा इफ्तारीअ में, त ज़ाहिर बदहज़मीअ वांगुरु बि थी पवंदो आहे, ओवर ईटिंग जो अहसासु थींदो आहे, घणो माण्हू खे भारीपन महसूसु थींदो आहे। त पोइ खीर जे गिलास में जॾहिं तव्हां इलायची फ्लेवर जो कर्श जामे शीरी इंजॉय कंदा त तव्हांजी तबियत बि सुठी रहंदी। सो इन्हनि जे तावन खां सवाइ इहो पॉसिबल न आहे त असां पंहिंजूं इहे जेके कोशिशूं हुजनि, जेके काविशूं हुजनि, तव्हां ताईं पहुचाए सघूं। इन खां अलावा जेको सभ खां वॾी कॉन्ट्रीब्यूशन आहे असांजी हिन ख़ासि नशरियात में जेका इफ्तार ट्रांसमिशन आहे, सा उहो आहे उहा टीम जेका मूंसां गॾु हूंदी आहे। इंसानु जिते बि कमु थो करे न, सभ खां घणो ज़रूरी इहो आहे त तव्हांखे माहौल कहिड़ो थो मिले। त असां नियाणियूं जॾहिं घर मां निकिरूं था, पंहिंजो कॉन्ट्रीब्यूशन ॾियूं था पंहिंजी सोसाइटीअ में, त घर वारा त सपोर्ट कंदा आहिनि, पर जंहिं फील्ड में, जंहिं इदारे में, जिते वञी तव्हां कंहिं बि पोस्ट ते का कमु था कयो, का जॉब था कयो, त औरतुनि जे लाइ सभ खां अहम ॻाल्हि इहा हूंदी आहे त उन्हनि खे सिक्योर माहौल मिले, सुठो माहौल मिले, जिते उहो पंहिंजो कमु करे सघनि ऐं पर्सनली ग्रो करे सघनि ऐं उन फील्ड में पंहिंजे कम सां बि इंसाफ़ करे सघनि। मां चाहींदसि त असांजी जेका सिंध टीवी आहे न, बेमिसाल हिननि जी टीम आहे, ॾाढी सुठी टीम आहे ऐं असांजो बिल्कुलु घर वांगुरु हिते माहौल हूंदो आहे। अॼु जे ख़ासि ॾींहं ते मां चाहींदसि त तव्हां सभु मुंहिंजे लाइ, असांजी टीम जे लाइ दुआ कयो। ऐं बहितरीनु जेके असांजा कैमरामैन आहिनि, असां सां गॾु DOP आहिनि, असां सां गॾु बहितरीनु फोटोग्राफर्स आहिनि, असांजो डायरेक्टर साहिबु आहे, असांजो प्रोग्राम मैनेजर हैदर छजरो साहिबु, डायरेक्टर ज़फ़र जसकाणी ऐं हिन नाचीज़ सुबा खपीरज़ादा खे दुआउनि में ज़रूरु यादि रखो। सिंध टीवी जा जेके बि ऑनर्स आहिनि उन्हनि खे बि तव्हां ज़रूरु यादि रखो दुआउनि में। सलमान हूंदा आहिनि, असांजा ज़बरदस्त DOP आहिनि जेके सभु कुझु संभालींदा आहिनि। OBI प्रोडक्ट
प्रोड्यूसर तौफ़ीक़ साहब आहिनि, इन्हनि सभिनी जा मां चाहींदसि त तव्हां दुआनि में ज़रूरु यादि कयो। एडिटर आहिनि असांजा यूसुफ साहब आहिनि, इन्हनि खे तव्हां यादि कयो ज़बरदस्त। ऐं जेके बि हिते कैमरामैन जेके बि आहिनि मां सम्झंदमि इन्हनि तमामु बख़्श भाउ आहे मुंहिंजो, फैसल हूंदो आहे, फैसल असांजो शेफ़ जेको आहे, मज़र जेके मुंहिंजा भाउ आहिनि, इहे सभिनी इन्हनि खे तव्हां, नईम आहे, इन्हनि सभिनी खे तव्हां यादि कयो। इरफ़ान बि आहे। सो इहे सभु जेके नाला मूंखे ॿुधाईंदा पिया वञनि, इन करे मां इन्हनि जी चवंदी पिया, छो त हर कंहिंजो कॉन्ट्रीब्यूशन जेको आहे तमामु वॾो आहे। इन खां जेके मां सम्झंदी आहियां जॾहिं बि तव्हां को कमु कयो था त इहा ॾाढी टीम तव्हांजी जॾहिं स्ट्रॉन्ग हुजे ॾाढी ज़रूरी आहे। नाज़रीन, बहितरीन प्रोग्राम हुयो, ॾाढो सुठो लॻो तव्हां सां बि ॻाल्हाए, महिमाननि सां बि असां ॾाढियूं सुठियूं ॻाल्हियूं कयूंसीं ऐं मां शुक्रगुज़ार आहियां सभिनी महिमाननि सां त आया ऐं अॼु जे ख़ासि ॾींहं ते ज़ाकिरा साहिबा खे ख़ासि थैंक यू चवंदसि त आई ॾाढियूं बहितरीनु ॻाल्हियूं असांखे ॿुधाइनि। बहितरीनु नात ख़्वां असां सां गॾु आहिनि ऐं वेंदे वेंदे असां इफ़्तारी कंदासीं तव्हां सां गॾु। हाणे इफ़्तार ते लाइव ईंदासीं, असांजा महिमान असां सां गॾु हूंदा, करशीअ जो दस्तरख़ान हूंदो नाज़रीन, ऐं उमेदु कयूं था त बहितरीनु तव्हांजा रोज़ा आख़िरी अशरो हली रहियो आहे, ॾाढो सुठो गुज़रंदो ऐं इन खां पोइ वरी ईद अची वेंदी, पोइ ईद जूं तयारियूं थींदियूं ऐं वरी पोइ ख़ुशियूं थींदियूं, मज़ा थींदा ऐं रोज़ा रखंदड़ जेके हूंदा आहिनि उन्हनि जी जेका ईद हूंदी आहे सा ईद बि सुठी हूंदी आहे। सो नाज़रीन, इजाज़त ॾियो, वरी जेको आहे तव्हां खां सुभाणे मुलाक़ात कंदासीं इंशाअल्लाह ताला। तेसि ताईं पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो, मूंखे दुआनि में यादि रखो। अल्लाह भाई। क़ल्बे आशिक़ है अब पारा पारा, अलविदा अलविदा माह रमज़ान, अलविदा अलविदा माह रमज़ान, अलविदा अलविदा माह रमज़ान, कुल्फ़ते हिज्रो फ़ुरक़त ने मारा, अलविदा अलविदा माह रमज़ान, तेरे आने से दिल खुश हुआ था और ज़ौक़े इबादत बढ़ा था, तेरे आने से दिल खुश हुआ था और ज़ौक़े इबादत बढ़ा था। आहा अब दिल पे है गम का गलबा, अब दिल पे है गम का गलबा, अलविदा अलविदा माह रमज़ान, अलविदा अलविदा माह रमज़ान, अलविदा अलविदा माह रमज़ान, मस्जिदों में बहार आ गई थी, जोक दर जोक आते नमाज़ी, मस्जिदों में बहार आ गई थी, जोक दर जोक आते नमाज़ी, के हो गया कम नमाज़ों का जज़्बा, हो गया कम नमाज़ों का जज़्बा, अलविदा अलविदा माह रमज़ान, अलविदा अलविदा माह रमज़ान, अलविदा अलविदा माह रमज़ान, वास्ता तुझको मीठे नबी का
मत भूल जाना, वास्ता तुझको मीठे नबी का, हश्र में हमको मत भूल जाना, रोज़े महशर हमें बख्शवाना, रोज़े महशर हमें बख्शवाना, अलविदा अलविदा माह रमज़ान, अलविदा अलविदा माह रमज़ान, अलविदा अलविदा माह गुफ़रान। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।